इद्दत निकाह केस में तहरीक इंसानी ऐं बुशरा बीबी जी सज़ा मुअत्तल करण बाबत दरख्वास्त रद्द। इस्लामाबाद जी अदालत ॿिन्ही जी सज़ा बरक़रार रखण जो हुकुम। पीटीआई तरफ़ां फ़ैसिलो हाई कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान। सिंध सरकार तरफ़ां फोर दौरान मज़ाहिमत ते थियल शहरनि जे वारसनि खे 10 लख रुपया मुआवज़ो ॾियण जो ऐलान। वॾे वज़ीर मुराद अली जो चवणु आहे त सिंध में तरक़ियाती कम न थियण जो ज़िम्मेवार इलेक्शन कमीशन आहे। कयल कम काफ़ी नाहे, हू सूबी तरक़ी लाइ वधीक कम कंदा। पीपल्स पार्टी आम चूंडुनि में 100 सीटुनि ते कामयाबी हासिल कई। माण्हू पीपल्स पार्टी जी कारकर्दगी मां तमामु घणो ख़ुशि आहिनि। जमहूरियत बहितरीन इंतकाम आहे जेको पीपल्स पार्टी करे ॾेखारियो। आसिफ अली ज़रदारी ॿीहर सदर थियण जमहूरियत जो इंतकाम आहे। डिक्टेटरनि खे ज़बरदस्ती नेकाली मिलंदी आहे ऐं मुल्क खां ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि। इलेक्शन कमीशन पंजाब बदिरां रुगो तरक़ियाती स्कीमुनि ते पाबंदी लॻाई। नए माली साल में पंजाब खां वधीक तरक़ियाती कम। पाकिस्तान अमरीकी कांग्रेस जो ठहराव रद्द करे छॾियो। ठहराव पेश करण जो ऐलान। नायब आज़म इसहाक डार जो चवणु आहे त पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि में कंहिंखे दख़ल जी इजाज़त नाहे। अमरीका ख़िलाफ़ ठहराव जो मुसविदो तैयार कयो वियो आहे, सभिनी सां शेयर कयो वेंदो। अमरीकी कांग्रेस जे ठहराव ख़िलाफ़ परॾेही ऑफिस फौरी तौर रद्द अमल ज़ाहिर आहे। मुख़ालिफ़ धुर खे बि ठहराव जी हिमायत करणु घुर्जे। पाकिस्तान जी आलम ते अकेलो थियण जो तासुर दुरुस्त नाहे। अमरीका सां हाकारी लाॻापनि जा ख़्वाहिशमंद आहिनि। रवायती डिप्लोमेसी खे पासे ते रखी हाणे मईशत जी बहितरी लाइ कमु करणो पवंदो। सुप्रीम कोर्ट में सुन्नी इतिहाद काउंसिल जी मखसूस सीटुनि बाबति केस जी ॿुधणी जस्टिस सतहर नरमास ॾींदे चयो आहे त इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी ग़लति तशरीह करे अहम पार्टी खे मां कढी छॾियो। चूंड निशान जो फ़ैसिलो कंदड़ बेंच पाण ॿुधाए रही आहे त ग़लति तशरीह। चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा जो चवणु आहे त पीटीआई खां मखसूस सीटुनि बाबति लिस्ट तलब कई जेका न मिली आहे। हिकु शख़्स शादी करे थो त छोकिरी जी रज़ा बि ज़रूरी आहे। जंहिं पार्टी सां चूंड विढ़ी पई वञे तंहिंजो सर्टिफिकेट लॻाइण ज़रूरी आहे। कंहिंखे चूंडुनि खां ॿाहिरि कीअं थो करे सघिजे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। कराची टाउन, गदाब, गुलशस्तान जोहर ऐं ॿियनि इलाक़नि में बरसात। मीरपुर ख़ास, मिठी, छाछरो, डीपले, अबीसर, सरथर रोड, कलोई खिपरे में वसकारो के फीड ट्रिप थियण सबबि बिजली बंद। मकली में पोरियत के भत्तो न ॾियण तां गिरफ़्तार थियण जे केस में डीएसपी समेत 5 एहलकार अदालती रिमांड ते जेल हवाले। ठटे जी अदालत तरफ़ां जवाबदारनि खे 14 ॾींहनि खां पोइ पेश करण जो हुकुम। कंडियारे में पैनू नींग माई ज्यादती सबब तड़पी फौत। 13 वरनि जी नाज़िया भट्टी अस्पताल में दमधनी हवालो। वारसनि जो चवणु आहे त नीगरी सां 5 खां वधीक जवाबदारनि इज्तमाही लॻाई साणनि ज़ुल्म थियो आहे, इंसाफ़ कयो वञे। काठ जे शहर कस्बो में ज़मीनी तकरार तां झेड़ो, लॻा भाउर क़त्ल, हथियार बंदन हथां अमजद ऐं साजिद लगारी गोलियुनि जो तमिसो। जैकमाबाद में हथियार बंदन हथां नौजवान बेदर्दी सां क़त्ल। हथियार बंदन फन भयो खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो।
दादू शहर जे गोपरादरी में झेड़ो एक जनो क़त्ल, 3 मर्निंग ॻोठ बुढ़ो गोपांग में हथियारबंद वाहिद गोपांग के क़त्ल करे छडियो। शहदाद कोट में ओली ॻाल्हि तां औरत बेदर्दी सां क़त्ल, जवाबदार हाजी जमाली गोलियूं हणी 40 वरनि जी हलीमा ला खे क़त्ल करे छडियो। बीड़ा रोड भरसा हथियारबंदन हथोरियत क़त्ल, हथियारबंदन गोलियूं हणी अली शेर भट्टी के क़त्ल करे छडियो। सकरन वेझो नौजवान जो बाग मां गोलियूं लॻल लाश, हथ मक़तूल जी दरगाह पीर ज़ाकरी जे रवासी पंजवीह अब्दुल हमीद बिरोही तौर सुञाणप। सामारे वेझो परिणियल नारी जो वण में टंगियल लाश, हथनि जे ॻोठ ओतम चंदमाली जे रवासियुनि 18 वरनि जी गंगा तौर सुञाणप। दक्षिण अफ्रीका अफगानिस्तान के विकेटनि तां शिकस्त ॾेई T20 वर्ल्ड कप जे फाइनल में पहुची वियो। अफगानिस्तान जी टीम रुगो 57 ते ढेर, दक्षिण अफ्रीकी टीम 1 विकेट जे नुक़सान ते टारगेट हासिल करे वरितो। शम्सी जैनसन जूं 3 विकेटूं, रबाडा ऐं एंड्रिज जा 2 शिकार।